हुकूमत हाई कोर्ट के जजिस के इल्जामन की जांच लाइ कमीशन जोड़े छड़ी। वजीर आजम शहबाज शरीफ की सदारत ते वफाकी काबीना के इजलास दौरान मंजूरी। जस्टिस रिटायर्ड तसद्दुक़ हुसैन जिलानी इंक्वायरी कमीशन जो सरबराह हूंदो। वजीर आजम शहबाज शरीफ चयो त दुश्मन पाक चाइना दोस्ती के मज़बूत थींदे नथा ॾिसण चाहिनि। बशाम वाक़ियो उन जी कड़ी आहे। चीनी इख्तियारनि खे यकीन ॾियारियो आहे त वाक़े जी शफ़ाफ़ नमूने जांच कराई वेंदी। दहशतगर्दी में मुलविस अंसरनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। गुजरांवाला जी दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई सान्हे केस में 51 जाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी। अदालत भंजडाह में मुलविस जाबदारनि खे 5-5 साल कैद जी सज़ा ॿुधाई। जाबदारनि खिलाफ़ गुजरांवाला कैंट में भंजडाह करण बाद सरकार जी मदहियत में केस दाख़िल कयो वियो हो। वजीर आजम शहबाज शरीफ सां रूस के सफ़ीर की मुलाकात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल। वजीर आजम पारां मॉस्को में दहशतगर्दी हमले में कीमती जानी ज़ाया थियण ते दुख जो इज़हार। शहबाज शरीफ जो चवणु हो त पाकिस्तान हिन वक़्तु रूस सां गॾु बीठल आहे। पाकिस्तान रूस सां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण चाहे थो। वज़ीर आज़म पारां बैनुल हुकूमती कमीशन जो नओं इजलास जल्द घुराइण जी ज़रूरत ते ज़ोर। हिन साल रूस इजलास जी सदारत कंदो। मासी जी हुकूमत में एडा वड़ा माशी मसला न हुआ। PTI जी हुकूमत अचण खां पोइ मुल्की मईशत हालतूं वधीक ख़राब थियूं। वफ़ाकी वज़ीर अताउल्लाह तार चयो आहे त महांगाई में जल्द वधीक घटाई ईंदी। सियासी कारकुननि जी कुर्बानियुनि सबबि मुल्क में जमहूरियत मज़बूत थी। ज़ुल्म ऐं बर्बरियत में इज़ाफ़ो असासो आहे। हमेशह कोशिश आहे त कारकुननि जो आवाज़ बणिजूं। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो इम्कान। हुकूमत पारां ईंदड़ महीने जी पहिरें हफ़्ते में पेट्रोल जे क़ीमत में ₹9.94 फ़ी लीटर वाध जो इम्कान। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में ₹1.30 घटाई जो इम्कान आहे। ज़ैल मौजूद पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो वॾो सबबु अमेरिकी कंपनी पारां पैदावार में घटाई करणु आहे। पैदावार घटिजण सबबि आलमी मार्केट में पेट्रोलियम शयुनि जा अघ वधी विया। खैरपुर में 3 मासूम ॿारनि जी फौत थियण वारे केस में अहम अघ भराई शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में ॿारनि ते तशद्दुद जी तस्दीक थी वई। आरिफ अली ऐं मिहना सां जिन्सी ज़्यादती जो ख़दशो ज़ाहिर। पुलिस मुख्य जवाबदार जमील शेख समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। रिपोर्ट मूजिबि लीगर मदद अली ते सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो वियो। 3 ॾींहं अॻु ॻोठ वॾा सिमंग पाड़े में संदूक मां ॿारनि जा लाश हथाया हुआ। गंबट मां पुरस्कार नमूने गुम थी वियल 2 ॿार कराची के इलाक़े क्यामाड़ी मां हथ। 2 ॾींहं अॻु मीरभर पाड़े मां 10 सालनि जो गुलाम हुसैन ऐं 12 साल इसहाक ॼण घरां निकिरण बाद गुम थी विया हुआ। वारसनि ॿिन्ही ॿारनि जे अगवा जो शक ज़ाहिर कंदे फौरी बाज़ियाबी जो मुतालबो कयो हो। IG सिंध वाक़े जो नोटिस वठंदे SSP खैरपुर खां रिपोर्ट तलब कई।